अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि व अस्हाबिहि व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमाईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वरफ़अना लक ज़िक्रक वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन आख़र ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम। व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। दीरोज़ दर बुस्ताने सरा हमा तूतियाने खुशनवा करदंद नाते मुस्तफ़ा बलगल उला बिकमालिही। कुमरिया भी अपने ज़ौक़ में डाली हुई सरतौक में कहती है अपने ज़ौक़ में कशफ़त दुजा बिजमालिही। बुलबुले भी सू बसू ले के हर एक गुल की बू करते हैं फिर ये गुफ्तगू हसनत जमीअ ख़िसालिही। चिड़ियों की सुनकर चहचहे इंसान भला क्यों चुप रहे। लाज़िम है उस पर यूं कहे सल्लु अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यदिना व मौलाना शफीना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि अजमईन।
हमदाई सलात खां बाद काबिल तकरीब सदर महफिल बिरादरम साईं मुफ्ती नज़ीर अहमद ताहिरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया, मेहमान जी वकार बिरादरम से मौलाना दोस्त अली नक्शबंदी ताहिरी मद्दजिल्लहुल आली। ऐ मुझा प्यारा दीगर काबिल एहतराम उलमाए किराम व हुफ़ाज़े किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी, ऐ मुझा प्यारा बुजुर्गों दोस्तों भाइयों, अल्हम्दुलिल्लाह गोठ अदा मोहम्मद अनवर साबरा जे आशिकन गॾिजी मरहूम मग़फ़ूर मरहूम मोहम्मद अली साबरो ऐं मरहूम मग़फ़ूर अदा मोहम्मद इस्माइल साबरो, मरहूम मग़फ़ूर अदा मोहम्मद सिद्दीक़ साबरो ऐं नंढड़ी मासूमा अदी बिस्मा मरहूमा रहमतुल्लाहि ताला अलैहिम अजमईन जी याद में ईसाल सवाब के सिलसिले में अॼु को ही प्रोग्राम मल्हायो आहे। दुआ की आयूं अल्लाह पाक शाल अॼु को ही बाबरकत प्रोग्राम पंहिंजी बारगाह में कबूल ऐं मंजूर फरमाए। कुछ जिक्र नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बरकत ख़ातिर कंदासीं, उन खां पोइ कुछ मौत के बारे में अवां जी ख़िदमत में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ रखंदुसि। अवां सॼी जमात खे अर्ज़ आहे त मदीने जे साईं फरमायो ज़य्यिनू मजालिसकुम बिस्सलाह, मोमिनो मुसलमानों जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेंदो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह व सल्लम अलैका या हबीबल्लाह सुभानल्लाह व रफअना लका ज़िक्रक। अल्लाह ताला जी दात बाबरकात फरमायो मुझा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां अवां जे शान खे अवां जे ज़िक्र खे बुलंद फरमायो आहे। प्यारा मुसलमान भाइरो, जॾहिं इहा आयत करीमा जिब्राईल अलैहिस्सलाम अल्लाह जे महबूब जी बारगाह में खणी आयो, अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो जिब्राईल वञ मुझे पाक रब खां पुछिया त अवां मुझो ज़िक्र कीअं बुलंद फरमायो आहे। बुलंद त तव्हां कयो आहे मुझे ज़िक्र खे, पर कीअं कयो आहे। जॾहिं जिब्राईल अलैहिस्सलाम अल्लाह पाक जी बारगाह में हाज़िर थियो
मदीने जे मीर जो पैगाम खणी आयो। अल्लाह पाक फरमायो जिब्राईल मुझे महबूब खे चो त असां तुझे ज़िक्र खे हीअं बुलंद कयो आ जो जिते असां जो ज़िक्र उते अवां जो ज़िक्र बि लाज़िम आ। ॿिए नंबर में अवां जे ज़िक्र खे असां पंहिंजो ज़िक्र था समझूं। मुझा महबूब करीम टे नंबर ते दुनिया वारा तोखे मीलाद करे महफिलूं मल्हाए याद कंदा अहां जो ज़िक्र कंदा ऐं मां वरी सॼे क़ुरान में तुंहिंजो ज़िक्र बयान फरमायो आ ऐं मलाइकनि जी महफिल में मां रब तुंहिंजो ज़िक्र कंदो आहियां। सॼो क़ुरान अल्लाह जे हबीब जे ज़िक्र मां भरियो पियो। हिंदुस्तान जो वॾो आलिम साईं शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैह पान ग़ालिबन अख़बारुल अख़यार जे अंदर लिखियो आ त मूं हिकिड़ो दफ़ो इरादो कयो त मां सॼो क़ुरान गौर सां अलहम्द जे अल्फ खां अल्फलाम जे अल्फ खां वन्नास जे सीन ताईं गौर सां पढ़ां पोइ उहे आयतूं धार कयां जुदा कयां जिन में अल्लाह पंहिंजे महबूब जो ज़िक्र फरमायो आ ऐं उहे आयतूं धार कयां जिन में अल्लाह पंहिंजे महबूब जो ज़िक्र नाहे कयो। मां इहो इरादो बणायो ऐं पोइ इरादो कयमि त रात जे वक़्तु अकेलाईअ में वेही मां इहो कमु कंदुसि। ही केरु पियो फरमाए मुंहिंजा प्यारा वक़्त जो आलिम ऐं हुज़ूरी आलिम जेके अल्लाह जे महबूब जो दीदार थींदो हो ऐं मदीने जे साईं जी कचहरी में विहण वारा साईं मुफ्ती नज़ीर अहमद किथे पढ़ियो हूंदो, साईं दोस्त अली किथे पढ़ियो हूंदो, मूं किथे पढ़ियो हूंदो कंहिं मदरसे में, पर साईं शाह अब्दुल हक सॼी तालीम मदीने शरीफ में हासिल सॼो इल्म मदीने में पढ़ियो। पढ़ी जॾहिं साईं फारग थियो त पाण दिल में इरादो कयाई त हाणे मदीने खे कोन छॾिबो, मदीने में रहबो, मदीने शरीफ जी खिदमत कबी। रसूलुल्लाह जे रोज़े जो रसूलुल्लाह जे रोज़े जो जा दरबान मदीने में चवे थी दिल त दिल पर जो जा मेहमान मदीने में। दरियों दरवाजा दिल भर जा वता चुमदो दीवारों दर वता चुमदो दीवारों दर अचे आसास अखड़ियनि खे अचे आसास अखड़ियनि खे लहे अरमान मदीने में चवे थी दिल त दिल भर जो जा मेहमान मदीने में। उदासी अब्दुल्ला आहे रखे तो आस अंदर में रखे तो आस अंदर में पेरां दी शल रखन पंहिंजे पेरां दी शल रखन पंहिंजे बने आस्थान
मदीने में चवे थी दिल त दिल बर जो हुजा मेहमान मदीने में। साईं इरादो कयो मदीने रहां पंहिंजे वतन न वञा। इहो इरादो ॿधी वेठा रात जो टाइम आयो साईं आराम पे फरमायो। रात जो ख्वाब में मदीने जे ताजदार ख्वाब में ज़ियारत करण फरमाई। साईं जे ख्वाब में आया दुआ कयो रब असांखे भी को अहिड़ो ख्वाब नसीब फरमाए। कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे कब बिगड़ी बनाओगे कब दर पे बुलाओगे। उम्मीद है आसी को कब ख्वाब में आओगे। अल्लाह जा महबूब ख्वाब में आया फरमायूं शाह अब्दुल हक तो इरादो कयो आ तमाम मदीने में रहा मदीने जी खिदमत कया। ठीक आ पुट पर मां तो चवा वन हिंदुस्तान में अल्लाह जो कुरान पढ़ा मुझी हदीस पढ़ा वजी बार पढ़ा वजी मानुन खे इल्म सेखा काफरन खे कलमो पढ़ा। शाह अब्दुल हक उते वजी दीन जी खिदमत कर। अर्ज की मुझा साईं मुझी दिल कान लगदी मुझी दिल तुझे मदीने सां लगी वई आहे। मां नथो चाहियां त मूं वटि सोन चांदी ज़र हुजे थो घुरां आका तोखां तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे तुझे दर अॻियां मुंहिंजो घर हुजे। साईं तो सजी उम्र मदीने रहो पर जेके पंहिंजा उम्रे वारा हज वारा वञनि था सालन ताईं उहे ॻाल्हियूं था कंदा। यार वाह जो मज़ो हो मक्के यार वाह जो मज़ो हो मदीने ॻाल्हियूं था कंदा मस्जिद नबवी जूं बैतुल्लाह शरीफ जूं। मुंहिंजा दी दोस्तो बुज़ुर्गो असां सभई चवंदा आहियूं मुहिंजा अल्लाह साईं मुहिंजा अल्लाह साईं मुझो अर्ज़ ही अघाई यार दुआ सीने में मुझो मौत थे मदीने में मुहिंजा अल्लाह साईं। साईं फरमान जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो अॻ में मां उथंदुसि पोइ मुंहिंजे दाएं बाएं हज़रत अबू बकर हज़रत उमर उथंदा असीं बाह बाह में विझी पोइ हलंदासीं हथ हथनि में ॾेई हलंदासीं। उन खां पोइ जन्नतुल बक़िया वारा उथंदा उहे मूंसां गॾु हूंदा। आशिक़ तॾहिं पियो दुआ घुरे नबवी हरम अंदर में मुंहिंजो पढ़नि जनाज़ो नबवी हरम अंदर में मुंहिंजो पढ़नि जनाज़ो ओए जन्नतुल बक़ी में मदफून कन
जनाज़ो इया बाजड़ी पे चाहे इया बाजड़ी पे चाहे ॿियो को अमल ना है कमज़ोर कम मिस्कीन में मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा अल्लाह साईं। अर्ज़ की सोना हाणे ॿाहिरि दिलि कान लॻंदी मूंखे इजाज़त ॾियो त मां हिते रहां। अल्लाह जे पाक सते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो शाह अब्दुल्ला कहानी फैसलो तुझे हथ में आ जे मदीने में रहंदे मस्जिद नबवी जो दीदार पियो कंदे मुनारा नीलो पियो ॾिसंदे गुंबद खदरा ॾिसंदे हिते इहे शयूं ॾिसंदे पर वञी हिंदुस्तान में मदरसो खोलींदे पार पाड़ींदे माण्हुनि खे हदीस सेखारींदे इल्म दीन सेखारींदे इस्लाम सेखारींदे त मां रसूलुल्लाह जो तोसां वाइदो आहे साईं जीअरो हूंदे रोज़ रात जो दहली अची मां तोखे ख्वाब में दीदार कराईंदुसि। सल्लल्लाहु अलैहि या चो सल्लल्लाहु अलैहि हिनमा हिकिड़ो पहलू ही बि निकितो त साईं दोस्त अली जेके आलिम हाफ़िज़ कारी मदरसा पिया पढ़ाइनि आलिम दीन पिया तयारु कनि हाफ़िज़ पिया तयारु कनि इहो कमु अल्लाह जे महबूब खे केॾो वणंदड़ आहे जो साईं करीमन फरमायो त दहली में वञी ॿार पढ़ा त रोज़ मुंहिंजो दीदार कंदी। खणी अॼु असांजो उहे खाधा उहे नज़रूं पाक न आहिनि जंहिंजे करे दीदार नथो थिए पर राज़ी केतिरो हूंदा केतिरो ख़ुशि हूंदा जेके हाफ़िज़ जेके आलिम मस्जिदुनि में मदरसनि में असांजा ॿार पढ़ाइनि था ख़ुशि नसीब उहे आलिम ऐं ख़ुशि नसीब उन्हनि बच्चनि जा माइट जन पंहिंजे बच्चनि खे मदरसे में छॾियो आहे क़ुरान पढ़ाइनि था मुंहिंजा प्यारा दोस्त क़ुरान जो हाफ़िज़ बनाइनि था क़ुरान पाक जो कारी बनाइनि था इहे माइट बि ख़ुशि नसीब क़यामत वारे ॾियारे कुझु माण्हू अल्लाह जी बारगाह में सॼा वेंदा मुंहिंजा प्यारा उन्हनि जा नूरानी चेहरा हूंदा रब करीम उन्हनि खे नूर जूं पगूं दस्तारूं ॿधंदो नूर जूं पगूं पाराईंदो मलाइक अर्ज़ कंदा रब हे केरनि अल्लाह फरमाईंदो ही उहे आहिनि जिन पंहिंजा बच्चा मदरसनि में छॾिया जिन पंहिंजे बच्चनि खे दीन सेखारियो जिन पंहिंजा बच्चा आलिम बनाया कारी बनाया हाफ़िज़ बनाया इन्हनि खे दुनिया में माण्हुनि मुबारकूं ॾिनियूं अॼु मां रब इन्हनि खे मुबारक ॾेई इन्हनि जे मथनि ते नूर जो ताज थो रखां। केॾा ख़ुशि नसीब आहिनि पंहिंजा बच्चा मदरसनि में पढ़ाए ॿियो न त घटि में घटि क़ुरान त पढ़ाए क़ुरान शरीफ़ पढ़ायो इहो पढ़ी तव्हांखे ख़तमा बख़्शी तव्हांखे ईसाल सवाब में इलाही कुझु पढ़ी बख़्शींदा मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो मतां सम्झो त मौलवी बनाईंदासीं पघारूं थोरियूं आहिनि पगार थोरी आहे न मौलवियुनि जी तुंहिंजी वॾी हयाती थी आहे माशाअल्लाह अञा बि रब तोखे हयाती ॾे
वॾी उमिरि आहे, वॾो तजुर्बो आहे, आलिमनि सां हलियो आहे ख़लीफ़ो मोहम्मद उमर। कॾहिं बि कंहिं इलाइक़े में तो मौलवियुनि जो धरणो ॾिठो त मौलवियुनि पंहिंजे पघार जे वधाइण लाइ धरणो हयो हुजे, रोड ब्लॉक कयो हुजे। असां ॿ टे ॾींहं अॻु में मास्तरनि जो धरणो हो वज़ीर हाउस, 70-80 हज़ार माशाअल्लाह उनजी पघार अॻु में आहे, पर अञा वधायो। मौलवियुनि जी किथे 5,000, किथे 3,000, किथे वीचारा चम छोड़े ते आहिनि, किथे अनाज ते आहिनि। ईअं पिया दीन जी ख़िदमत साईं दोस्तरी एतिरी पघारूं, पर कॾहिं को विंदर जो रोड साईं दोस्तरी साईं नज़ीर वारनि ब्लॉक कयो हुजे त असांजूं पघारूं वधायो न। अलाह साईं ॾे पियो, सुठो खाइनि पिया, सुठो पाइनि पिया, अलाह साईं उनजी इज़त रखी आहे। मुंहिंजा प्यारा इल्म जे सदके, इल्म जे सदके हाणे वेठासीं मानी ते। साईं क़िबला मुफ्ती नज़ीर अहमद साहब ज़बरदस्त ॻाल्हि ॿुधाई, हिकिड़े मौली साहब जे हवाले सां, किताब जे हवाले सां फरमाइनि पिया, आलिम त आलिम आहे, पर आलिमनि जो ख़िदमत गुज़ार, आलिमनि सां मोहबत करण वारो। उन आलिम लिखियो आहे पंहिंजे किताब में, अल्लाह साईं उनखे ग़ैब खां रोज़ी पियो ॾे। जे आलिमनि जे ख़िदमतगार खे ग़ैबी रोज़ी मिले थी त पोइ आलिमनि खे त अल्लाह साईं अञा बि गंजरी। उन्हनि खे ख़ुदा सब्र बि ॾिनो आहे, अल्लाह साईं उन्हनि खे यकीन बि ॾिनो आहे। अल्लाह जे भरोसे ते, यकीन ते मदरसा पिया हलाइनि, ॿार पिया पढ़ाइनि, पर अल्हम्दुलिल्लाह सुठा खाधा था खाइनि। कॾहिं बि अवां मिठाई जे दुकान ते मुलऊं कोन ॾिठो हूंदो, या ॾिठो हूंदो न। असां खाइण वारा, वठी अचण वारा अवां आहियो। ख़तमनि में, फातिरे में मिठाइयूं वठी अचो, तोहफ़ा बि ॾियो, खारायो बि। अल्लाह साईं असांखे मुफ़्त में सभु कुझु खाराए, मुफ़्त जा बिस्तरा, मुफ़्त जूं इज़तूं। अल्हम्दुलिल्लाह। इहो छाजी बरकत आहे? इल्म जी बरकत आहे, इल्म जी बरकत। अल्लाह जे महबूब फरमायो, मन अकरम आलिमन फ़अकरम सबईन नबिया। कंहिंजी महफ़िल में, कंहिंजे इलाइक़े में, कंहिंजी गलीअ में, महल्ले में को बि आलिम दीन आयो, अवां उनजी इज़त कई, गोया अवां जे इलाइक़े में 70 नबी आया हा, जिन जी अवां इज़त कई। हिकु आलिम दीन जी इज़त 70 नबियनि जी इज़त करण जे बराबरि। मन अकरम मुतअल्लिमन फ़अकरम सबईन शहीदा। जे हिकिड़े क़ुरान पढ़ण वारे जी, दीन सिखण वारे तालिब इल्म जी इज़त कई, उन सम्झो 70 शहीदनि जी इज़त कई। तो पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, कम से कम क़ुरान सिखायो, पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे पुटनि खे कुरान शरीफ पढ़ायो। अल्लाह जे हबीब फरमायो, तमा जॾहिं मेराज वारी रात जन्नतुल फिरदौस में आयुसि, मूं ॾिठो त बिहिश्त जे अंदर बि आवाज़ पे आया। हिकिड़ो हज़रत बिलाल जे हलण जो आवाज़ हो, ॿियो वरी कुरान शरीफ जो आवाज़ हो। आवाज़ वो ॿुधा पई सॼे अंदरि, क़ुरान जो आवाज़ ऐं हज़रत बिलाल जे हलण जो आवाज़। मुंहिंजा प्यारा दोस्तो, मौला अली साईं खां पुछऊं, साईं क़ुरान जे बारे में असांखे के मिसालूं ॾेई सम्झा। मौला अली शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमायो, पुछण वारो क़ुरान ईअं जीअं पाणी। अर्ज़ क्यों साईं, अञा बि सम्झ में ॻाल्हि न आई। साईं फरमायो, जीअं पाणी जिस्म खे धोईंदो आहे, पाक साफ़ कंदो आहे, ईअं क़ुरान शरीफ़ भी इंसान खे पाक साफ़ कंदो आहे। वरी अर्ज़ क्यों, सोना पाणी
इल्म जे बारे में अञा बि समझायो फरमायो इल्म इया जे पानी सही कीअं पाण फरमायो पानी ज़मीनूं आबाद कंदो आहे फसल उगाईंदो आहे फसल आबाद कंदो आहे ऐं क़ुरान मोमिन जे दिल खे आबाद कंदो आहे क़ुरान शरीफ़ दिल में नूर पैदा फरमाईंदो आहे प्यारा मुसलमान भाइयो अवां खे भी अर्ज़ा कयो अल्हम्दुलिल्लाह हाणे पंहिंजे विंदर जे शहर भर पासर में पंहिंजे सुन्नत जमात जा काफ़ी मदरसा हलन था पिया सुभान अल्लाह अल्लाह और ज्यादा करे अगे आलिम हुया लसबेले में पर थोड़ा आऊं नंढड़ो आहियां बिल्कुलु नंढड़ो साईं मौलवी नूर मोहम्मद बेले वारे जी दस्तारबंदी उते मूंखे उस्ताद मोकिलियो त असीं जेसिताईं पहुचूं तव्हां उते नात हली पढ़ो ऐं सफ़ा नंढड़ो आहे त मूं बेले जो मुफ्ती साईं मुफ्ती मोहम्मद सुलेमान रहमतुल्लाह अलैह अवां मां की ॾिठो या न हाँ सुभान अल्लाह साईं हो माना कहीं इलाके में को आलिम नजर ईंदो मन त माण्हुनि खे ॿाराड़ी में जनाज़े जे लाइ वरी शहर मां अची मौलवी वठिणो पवंदो अची जनाज़ो पढ़ाए या गुस्ल जे लाइ ईअं हूंदो पर हाणे त अल्हम्दुलिल्लाह अम्मा ख़ातून जन्नत जी दुआ आहे आलिमनि खे त मौला आलिमनि जो रिज़्क़ पखेड़ी छॾियो जगह जगह आलिम थे जगह जगह आलिम हुआ प्यारा मुसलमान भाइरो मुझे हबीब करीम जो फरमान आ कई बुजुर्ग लिखियो आ आलिमन जे लाइ हाफ़िज़न जे लाइ सारी दुनिया जी मखलूक दुआ कंदी आ पर दरिया ऐं सामूंडी मच्छूं बि मौलवियुनि जे लाइ दुआऊं घुरंदियूं आहिनि बुझण वारनि अर्ज़ु कयो साईं मच्छूं उन्हनि खे कहिड़ो फ़ाइदो मौलवियुनि खां न उहे पंहिंजो बचियल मिठाई ॾींदियूं दरिया में न कुझु पोइ मच्छियूं छाजे लाइ थियूं दुआऊं कनि अल्लाह जे हबीब फरमायो ख़ुदा समुंड ते ऐं दरियानि ते जेका बारिश वसाईंदो आहे सो आलिमनि जे सदके वसाईंदो आहे आलिम दीन जे सदके तव्हां पंहिंजा बच्चा सुन्नी मदरसनि में छॾियो अहल सुन्नत वल जमात जा जेके मदरसा जेका हक़ वारी जमात आहे उन में तव्हां पंहिंजा बच्चा छॾियो त उहे अची तव्हांजे घरनि में दुरूद पढ़ंदा उहे अची रसूलुल्लाह जी तारीफ़ मूंखे ॿुधाईंदा महबूब जो शान ॿुधाईंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो उहे पक्का आशिक़े रसूल थींदा अहिड़नि इदारनि में पंहिंजा बच्चा छॾियो इंशाअल्लाह रब तव्हांजा तव्हांजे बच्चनि जा बेड़ा पार फरमाए हज़रत नबी दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो असां मेराज वारी रात कुरान शरीफ जो आवाज ॿुधो जन्नत में सुभान अल्लाह ऐं ॿियो आवाज ॿुधोसीं हज़रत बिलाल जो सुभान अल्लाह वाह वाह बिलाल तुंहिंजो शान हज़रत बिलाल ॻाल्हि निकिरी पिया त यार जो हिकिड़ो वाक़ियो बयानु कयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीबुल्लाह मुझे महबूब करीम जो आशिक हज़रत बिलाल मुजादी दोस्तों पुछा कयूं बिलाल तो मदीने जे साईं ते कलमो पढ़ियो पर तो कहिड़ो मौजज़ो ॾिठो तो कहिड़ो कमाल ॾिठो जो तो कलमो पढ़ियो ईमान आंदो हज़रत बिलाल वज़ाहत थो करे अदामा उमैया बिन खल्फ जो गुलाम हुयोस हालत कुफ्र में हुयोस
मुझी ड्यूटी केड़ी ही मां उमैया बिन खल्फ जे घर जो जंड हलाइंदो होस। जंड समझो था, चक्की चक्की हलाइंदो होस। टे रातियों मुझी ड्यूटी हूंदी सिज लथे खां फजर ताईं। मुझा प्यारा दोस्तों फरमाए तो वारो मुझो अची वियो टिन रातिन जो। उन खां हिकु ॿ ॾींहं अॻु में मूंखे बुखार अचण शुरू थिया, ॾाढो बुखार। मुझो कमरो भी रस्ते सां हो, दरवाजो भी रस्ते वारे तरफ हो। माण्हू ईंदा हा, पुछी हलिया वेंदा हा। हिकिड़ो दफ़ो आमिना जो लाल खुल्के अज़ीम जो साहिब मुझा प्यारा दोस्तों रहमतुल लिल आलमीन असांजे दरवाजे खां गुज़रिया। आला हज़रत से रहमतुल्लाह अलैहि फरमाए तो उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए, उनकी महक ने दिल के गुलचे खिला दिए। जिस राह चल पड़े कूचे बसा दिए हैं, रोते हंसा दिए हैं। और मेरे करीम से करे किसी ने कतरा है मांगा, मेरे करीम से करे किसी ने कतरा है मांगा, तो दरिया बहा दिए, दुर्बे बहा दिए, दरिया बहा दिए, दुर्बे बहा। फरमाए तो अल्लाह जा महबूब मुझे कमरे खां गुजरिया ऐं मां सीअ खां बुखार खां ॾकां थो। कमरे में आया, फरमायो बिलाल कहिड़ी तकलीफ़ आ? अर्ज़ के मां का बुखार ॾाढो आ। अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा बिलाल थोरो इंतजार कर, मां अचां थो। पाण पंहिंजे घर मुबारक में आया, उतां खीर जो गिलास खयो ऐं थोरी दवा खयाऊं। आया वरी बिलाल वटि, बिलाल ही दवा खा, खीर पी, आराम कर। अर्ज़ के सोना आराम किए कंदुसि, जंड हलाइण जो वारो आ रात जो। मुझे आका फरमायो बिलाल तू आराम कर, तुझे हिस्से जो अज जंड मां पान हलाईंदुसि, अज जंड मां हलाईंदुसि। बाबा महबूब तुझी शफ़क़त कुर्बान, तेरे खुल्क को हक ने अज़ीम कहा, तेरी खिल्क को हक ने अजीब कहा, तेरे खुल्क को हक ने अजीम कहा, तेरी खिल्क को हक ने अजीब कहा। कोई तुझसा हुआ है न होगा शाह, कोई तुझसा हुआ है न होगा शाह। मुझे खालिक के हुस्न अदा की कसम। बिलाल तो फरमाए सॼी रात मुझे हिस्से जो जंड हलायो, चक्की हलाई। ॿिए ॾींहुं वरी मोटी आया, ॾिसां थो हथ ते दवा, खीर जो प्यालो,
जंदम महबूब हलाईंदस। अञा मुकल मुको न पढ़ियो उन वक्त जी ॻाल्हि तो ॿुधाए। वरी टियों ॼाणो छो अल्लाह जा महबूब दवा भी खणी आया, खीर भी खणी आया। हजरत बिलाल उथी बीठो, अर्ज़ कई सुन अज बुखार छॾे वियो आ, अज तकलीफ़ कान्हे का। मोहन फरमायो दवा न खा, खीर पी, जो बुखार ईंदो आ हड्ड कमज़ोर कंदो आ, जिस्म खे कमज़ोर कंदो आ। बिलाल खीर पी सुम, अज रात भी तुझे हिस्से जो जन्म हलाईंदस। टे रातियूं साईं जंड हलायो, टिन ॾींहंनि खां पोइ बिलाल खां मोकिलियो। बिलाल ॿियो को कमकार हुजे त ॿुधा। हाणे तूं ठीक थी वियो आहीं। अर्ज़ की सोना ठीक त थी वियो आहियां, पर तुंहिंजी मोहब्बत में गिरफ़्तार थी वियो आहियां। हाणे ईअं छॾे ॾियो, मूंखे पंहिंजे ग़ुलामीअ में वठो। मूंखे कलमो पढ़ायो, पंहिंजो ग़ुलाम बनायो। मुझे आका फरमायो बिलाल तुझो मालिक, तुझो खरीदार उमैया बिन खल्फ वॾो ज़ालिमा, तबियत जो सख्ता ऐलानिया कलमो पढ़ दे, तुझे मथां सख्तियूं कंदो, तोखे ईज़ा ॾींदो, तुझे मथां पत्थर रखराईंदो, तोखे पत्थर हणाईंदो। बिलाल अर्ज़ कयो मुंहिंजा आका सिर्फ़ अवां वाइदो कयो क़यामत जे ॾियारे जिते अवां हूंदा मूं बिलाल खे बि गॾु रखंदो। मुंहिंजा महबूब पोइ ये सख्तियूं ये पत्थर सभु मंज़ूर आहिनि, रब तोसां गॾु रखे, तोसां गॾु हुजां, पोइ हे सख्तियूं सभु क़बूल। कुछ नहीं परवाह क्या ताब है तेरे तीर में, है हमें मंजूर जो रब ने लिखा तकदीर में। गुलामाने मोहम्मद जान देने से नहीं डरते, ये सर कट जाए या रह जाए कुछ परवाह नहीं करते। ये तो हजरत बिलाल इंसान जो सही तो सां गॾु हुजा, पर मशहूर हदीस आहे मस्जिद नबवी में खजीअ जो सुकल थुड़, सुकल तनू लॻल हो, जेके मुंहिंजा माउ है टेक लॻाए पोइ ख़ुतबो पढ़ंदा। हिकिड़ो वाढो मुस्लमान थियो, वाढो सम्झो था तव्हां, वाढो था चओ? हा, इहो वाकई ॿेले में मुंहिंजी तकिर हुई, वाढनि जे ॻोठ में वाढा वेठा। मुंहिंजो हे वाढा कीअं चोसि आहिनि रुंझा, पर वाढ को कमु कंदा आहिनि, इन जे करे हाणे सॾजनी वाढा थिया। प्यारा मुस्लमान भाइरो, वाढो आयो, अर्ज़ कई सुन तव्हां बीठा आहियो, असांखे मुनासिब नथो लॻे, इजाज़त ॾियो त मां तव्हांजे लाइ मिंबर तयारु करे अचां। उहो मिंबर तयारु करे आयो। लाज़मी हाणे हुन खजीअ जे थोड़ जी ज़रूरत कान हुई, साईं हुनखे कढराए मस जे ॿाहिरां रखराए छॾियो। पाण जॾहिं हुन मिंबर ते वेही ख़ुतबो ॾियण लॻा, ख़िताब फरमाइण लॻा, अॻिते ख़ुतबे में रोअण जो आवाज़ आयो, पर अहिड़ो रोअण जीअं को ॿार पंहिंजे माउ पीउ खां टुटी वञे, विछड़ी वञे, पोइ कीअं रोअंदो आहे, ईअं पियो रोअण जो आवाज़ अचे। सहाबा किराम हेॾे होॾे निहारियो, शायदि कंहिंजो ॿार रोई आयो आहे, शायदि कंहिंजी न्याणी रोई आई आहे। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, मस्जिद में ख़ुतबो पियो हले, मदीने जा ॿार ॿाहिरि निकिरी आया, उन खजीअ जे थुड़ जो
थी पासे में वेही पुछल पिया ओ खजीअ जा थुड़ तोखे कई रुआरियो तकलीफ़ आहे बीमारी आहे छा ॻाल्हि आहे छो थो रोई थोड़ खजीअ थो जवाब दे ॿारनि खे मुझी दर्द वंदी दिल रो न घणो जेहो अचनी नथा तप मां छा कयां कई कास दकांग नियाप मुकम जेहो पुज नी नथा तप मां छा हाय बेवस त उठने बार छॾिया असां यार जे वस इख्तियार छॾिया बेवस त उठने बार छॾिया असां यार जे वस इख्तियार छॾिया गरंदो थो वञी कंहिंजी गलतियुनि में अॼु मुर कनी नथा तप मां छा कयां कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे के साल थिया कहिड़ा हाजी सफ़र जा हाल थिया सजणनि खे ॾिठे के साल थिया नकी दम थो वञे नकी गम थो वञे ॿई खुट नी नथा तप मां छा कयां मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न खणो जेहो अचनी नथा तप मां छा कयां ॿार वेठा हिकदमि साईं बि ख़ुतबो छॾियो मस्जिद मां ॿाहिरि विया असाब सगोरा फरमाइनि था असां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो उन खजीअ जे सुके थुड़ खे महबूबनि पंहिंजे सीने मुबारक सां लॻायो फरमायो थुड़ खजीअ जा छो थो रोई अर्ज़ कयई सुन मूंखे तुंहिंजी जुदाई रुआरियो आहे तो मूंखे जुदा करे छॾियो आहे तव्हांजी जुदाई मूंखां बर्दाश्त कान थी थिए इश्क आवाज़े मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानी इश्क आवाज़े मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानी रातो ॾींहुं रोई रोई माण्हू चवन मस्तानी है रात रही बोलाए वे लोरी दिल खसे वे जोरी जोरी रात रही बोलाए वे लोरी दिल खसे वे जोरी जोरी किया कयामा दिल बर तोरी किया कयामा दिल बर तोरी जियन जंजल जानिया इश्क आवाज़े मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया
है तीर नजर जा यार हयातो दिल में जानी घाव कया तो दिल में जानी घाव कया तो फट फेरा कजा तॾी थिया पो फट फेरा कजा तॾी थिया पो हींअरे मंझ हैरानी इश्क अवाजे मिठड़ा मोहम्मद दिल कई दीवानिया असाब सगोरा था फरमाइन वो रोअण त बंद थी वियो पर हुन जा सुडका ये बार रोई माठ करे पोइ कुछ देर सुडका जो भरे उहे सुडका हलन पिया रोअण बंद थी वियो मदीने जे साईं फरमायो खजीअ जा थुड़ चवी त मां तोखे साॻी जॻह ते लॻाए छॾियां चवी त मां तोखे मस्जिद में दफन कराए छॾियां मस्जिद नबवी में क़यामत जे ॾियारे मां तोखे पाण सां गॾु वठी हलां बेहिश्त में जिते मुंहिंजो बंगलो हूंदो उन दरवाजे ते तोखे बिहारे छॾियां ईंदे वेंदे पियो दीदार कजां खजीअ जे थुड़ इहो मंज़ूर कयो त साईं बसि जिते अवां हुजो उते मां हुजां मोहम्मद मां क्या मजरी तूं सां गॾु मालूम थियो जे थोड़ो खजीअ जो साईं सां मोहब्बत करे क़यामत जे ॾियारे अल्लाह जे हबीब सां गॾु हूंदो त जेको बि ख़ुदा जे महबूब जो उम्मत यानी नंढो वॾो महबूब सां मोहब्बत कंदो क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह सां गॾु सल्लल्लाहु अलैका या चो सल्लल्लाहु अलैका या रसूलल्लाह ओ सल्लम अलैका या हबीबुल्लाह प्यारा मुसलमान बारो विच ते या गाल निकरी मोवा जे खिदमत में अर्ज कई असल जेका गाल पे कयम हजरत बिलाल जी हजरत बिलाल अर्ज की सोना हाने कलमू पढ़ाए पंहिंजे नाले करे सोने हबीब करीम कलमो पढ़ायो हजरत बिलाल मुसलमान छो अल्लाह जे महबूब आज़ादी खां बाद बिलाल खे पंहिंजो मुअज्जिन बनायो बांगो बनायो मांग बने तकबीर भी चवे मुझा प्यारा मुसलमान भाईरो साईं बांग ॾियण शुरू कई पर ज़बान में साईं के थोड़ी ज़बान जे करे अशहद के वरी असहद पढ़ंदो हो त काफ़र खिलंदा त मुसलमाननि खे बांगो भी सही कोन थो मिले अरबी ॻाल्हाइण कोन थी अचे अलाए किथे जा माण्हू आया उहे मञनि था लिखियो पढ़ियो तबिको त कोन थो मिले असाबनि सगोरनि इहे ॻाल्हियूं ॿुधियूं मुंहिंजे साईं खे अची अर्ज़ कयो सोना बिलाल बांग त ॾे थो इश्क सां पर अशहद के असहद पढ़े तो काफ़र खिलन था उहे चवनि था त मुसलमाननि जी जमात में को लिखियो पढ़ियो कोन्हे को फसी बलीग कोन्हे को इल्म वारो कोन्हे मुंहिंजा महबूब हिकिड़ो वारो असांखे बि ॾे असां बांग ॾियूं काफ़रनि खे ख़बर पवे त हिन मुसलमाननि जी जमात में लिखिया पढ़िया माण्हू भी मौजूद आहिनि
अल्लाह जे हबीब फरमायो मुझा साहबो इन गाल के छॾे जो काफरन खे छॾे जो बिलाल जी बांग सां अल्लाह पाक भी खुश थींदो आ महिमा अल्लाह जो हबीब भी खुश थींदो आहियां जी बांग दे तो ॾियण ॾियो ॿी रात वरी असाब सगोरा जमात जी शक्ल में आया घणा गॾु थी आया साईं करीमन जी दरबार में अची अर्ज़ क्यों सोना बिलाल खे हटा असां सब तो वटि आया आहियूं इहो मसइलो खणी बिलाल भी वेठो हो सराइकी ज़बान वारे हिकिड़े शेर चयो आहे फरमाए तो सुन्नी आशिक ने गल गिया दिल अहदा जल सुन्नी आशिक ने गल गिया दिल अहदा जल ते जलाल आ गया आया रब को रब नो पसंद कीता कारोबार बंद आया रब नो पसंद कीता कारोबार बंद ते मलाल आ गया हाय लोकां रल मिल के मत पकाया भांग बिलाल न देवे सोमनी नमाज पढ़ी आया अर्ज को से अज बिलाल के बांग ता हटा हिकड़ी बांग असा के ॾियार बस तनी काफरन के असा बुधायो असा जी जमात में हेड़ा मानू मौजूद है हज़रत बिलाल जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त अखियुनि मां सारो कथा नीर वही पिया बिलाल छो थो रोई अर्ज़ की सोना अॼु ये काफ़र मुंहिंजी अशहद ते अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कनि जे अॼु अवां मूंखे बांग तां हटाए छॾियो सुभाणे मां इन्हनि वटां गुज़री कोन सघंदुसि इन्हनि सां ॻाल्हाए कोन सघंदुसि ये ताना ॾींदा बिलाल तोखे वफ़ा जो कहिड़ो सिलो मिलियो तोखां त बांग बि फुरे विया तोखां बांग भी खसे विया मुंहिंजा महबूब करीम जे इस्लाम जे करे मूं पत्थर खाधा मुंहिंजे मथां भारी पत्थर रखिया विया मुंहिंजा महबूब अवां जे करे सख़्तियूं आयूं तकलीफ़ूं आयूं मुंहिंजा महबूब इहे चवंदा त तुंहिंजे वफ़ा जो को सिलो कोन मिलियो मां इन्हनि खे कहिड़ा जवाब ॾींदुसि मुंहिंजे आका फरमायो बिलाल हींअर वक़्ती हा कर मूंखे उम्मीद आ तुंहिंजे इश्क खे रब ॾिसंदो तेसिताईं सिज कोन उभरंदो जेसिताईं तो बिलाल बांग न ॾिनी आहे अफ़ज़ल मान ॿाहिरो हज़रत बिलाल अर्ज़ कयो मुंहिंजा आका सुभाणे काफ़र मुता खिलता अल्लाह जे हबीब फरमायो बिलाल फिक्र न कर मूंखे भी तुझी वफा जो कदरा अल्लाह की जात खे कदरा अज रात जो जेसाई तू बांग न ॾींदे तेसाई सुबुह थींदी ही कान का हज़रत बिलाल तो उथी हलियो वियो वञी हिकिड़ी नंढड़ी मस्जिद में उते वञी सजदे में मथो रखी रोए ऐ मुंहिंजा रब मुंहिंजे इश्क में का कमी आहे त मूंखे ॿुधा मोहब्बत में कमी आहे त ॿुधा हीअ ज़ुबान मुंहिंजी तो ख़लक़ी आहे मुंहिंजा रब मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मुंहिंजी मोहब्बत मुंहिंजी वफ़ा जो क़दुरु कजां मुझा प्यारा दोस्तों सहाबा किराम पंहिंजे घरनि हलिया विया बिलाल मस्जिद में रोए पियो आधी रात थी वई रात डिघी थी वई वॾी थी वई ॿार सुम्ही सुम्ही थकी पिया वॾा सुम्ही सुम्ही थकी पिया रात ख़त्म कान पई थिए आख़िर रात जो उथी पंहिंजे तरफ़ां फजर जो बांगू ॾियण शुरू कयूं बांगू ॾिनो मगर रात ख़त्म न पई थी
हाय वक्त सुबह दे उठ के सवेरे मांगे ने बांग सुनाई। हाय वक्त सुबह दे उठ के सवेरे मांगे ने बांग सुनाई। वक्त नमाज दा मून न होया हुई हैरान खुदाई। सुबह जो थी बांगू बने न लेकिन फजर न पई थी। वरी मुझे मऊ वट आया आए रल मिल के सारे दसो अरबी प्यारे की वबाल आ गया। सही रात खुटे ही कर थी जानवर असांजा जागी पियान ॿार जागी पियान। ये महबूब फरमायो मुझा गुलामो मूं खे रात चयो त बिलाल खां बांग न वठो। बिलाल के बांग खां रोकियो छो जो बिलाल जी बांग सां अल्लाह खुश थींदो आहे। अज बिलाल किथे रोईंदो हूंदो। बिलाल जे रोअण जे करे खुदा फजर को नथो करे सुबह को नथो करे। हाणे मूं वटि आया आहियो पर वञो मुंहिंजे बिलाल खे ॻोल्हियो मुझे बिलाल खे राज़ी करे जो। सजद में आया बिलाल सजदे में आ रोए पयो मुझा प्यारा मुसलमान भाईरो। सहाबा किराम आया बिलाल के चो बिलाल असां तोखे कोन था हटायो। असां पंहिंजे मुतालबे ता हथ था खणो। यार हली बांग दे मन तुंहिंजी बांग जे सदके ॾींहुं ज़ाहिर थिए। बिलाल रोए पियो। रब करीम छा पियो फरमाए। हाय रब फरमाया ना घबरा तू खुद इंसाफ करे सी। वक्त नमाज दा मूल न होसी जिन तुम बांग देसी। बिलाल फिक्र ही न कर जिस ताईं तू बांग नहीं दे तेस ताईं मां रब फजर कंदुसि। ॾींहुं ईंदो ई कोन भली क़यामत थी। हाय रब फरमाया ना घबरा तू खुद इंसाफ करे सी। वक्त नमाज दा मूल न होसी जिन तू बांग देसी। जिन तू बांग देसी हुई दुनिया हैरान वाह बिलाल तेरी शान। हुई दुनिया हैरान वाह बिलाल तेरी शान। दा कमाल आ गया। पठी आया अल्लाह जे हबीब फरमा बिलाल बांग दे रोशनी अचे फजर जो टाइम अचे। हजरत बिलाल आजान फरमाई। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। अशहदु अल्ला अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह।
अशहदु अन्ना मुहम्मदन रसूलुल्लाह। हय्या अलस सलाह। हय्या अलस सलाह। हय्या अलल फलाह। हय्या अलल फलाह। अस्सलातु खैरुम मिनल नौम। अस्सलातु खैरुम मिनल नौम। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर ला साहब अकराम फरमांदा बिलाल बांगने नी जेड़ा तेड़ा रोशनी खुलण फजर जो टाइम अचन लगा। हाय रब फरमाया ना खबरा तू खुद इंसाफ करे सी। वक्त नमाज दा मूल न हो सी ये न तू बांग दे सी। जे न तू बांग देसी हुई दुनिया हैरान। वाह बिलाल तेरी शान। हुई दुनिया हैरान। वाह बिलाल तेरी शान का कमाल आ गया। तो जॾहिं मक्को फतह थियो मक्को मक्को पाक नमाज जो टाइम जो अल्लाह जे हबीब बिलाल जी आका फरमायूं बांग त ॾे। बिलाल काबे जे मुंहुं करे बीठो। मोहम्मद फरमायो हिते न अॼु काबे जी छत ते चढ़ी पियो अज़ान ॿुधो। तव्हांजो काफ़रनि खे ख़बर पए त बिलाल जो मक़ाम छा आहे। जॾहिं काबे जी छत ते आयो भी रहियो ख़ामोश। साईं फरमा आज़ान चो बांग चो। अर्ज़ की कुर्बान वञा सोना हबश जो बिलाल आहे। हेठि बांगू ॾींदोसि जिते बांग ॾींदोसि रुख मुंहुं चहिरो काबे में हूंदो। अॼु त तव्हां काबे जे मथे बीहारे छॾियो आहे। हाणे केॾां मुंहुं करे बांग चओ। मुंहुं केॾां कयां। अल्लाह जे हबीब फरमायो बिलाल मां काबे जो काबो आया रुख मुंडे करे बांग चो। हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो। हाजियो आओ शहंशाह का रोज़ा देखो। काबा तो देख लिया अब काबे का काबा देखो। सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह या हबीबल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो हिया ओ बिलाल जो मामल फरमायो। हिकड़े पासे कुरान जो आवाज़ हो ॿिए पासे मुझे बिलाल जो आवाज़ हो। गाल परे निकरी वही। साईं शाह अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह
जी पे गाल के हुजूरी आलम साईं जो फरमा मां साईं जो चवण करे दिल्ली आयुसि मदरसो खोलियमि ॿार पढ़ाइण शुरू कयमि जेसि ताईं ज़िंदा हुयुसि हर रात हसन मीर हुसैन जो नानो अची मूंखे दीदार कराए सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वो बुजुर्ग तो लिखे तमारात जो सुमरी नमाज खां बाद हुजरे जो दरवाजो बंद करे अल्लाह जो सजो कुरान पढ़ण शुरू कयम सुबह जो खत्म कयम पर मुखे रब जो कसम एड़ी आयत मुखे कुरान में कान मिली जंहिंमें मदीने वारे साईं जो जिक्र न हुजे। सजो कुरान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिक्र ही जिक्र पर हिकिड़ी ॻाल्हि हिते सवाल थींदो त ॾिसण में त ज़िक्र अल्लाह जो घणो आहे। अल्लाह पाण थो फरमाए अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन सब तारीफ़ूं मां अल्लाह वास्ते युसब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति वल अर्द ज़मीनो आसमान वारा सब रब जो फरमाए मूंखे याद कंदा आहिनि मुंहिंजी तस्बीह बयान कंदा। हाणे ज़ाहिर त अल्लाह जे अल्लाह पाक जो ज़िक्र वॾो आहे घणो ज़िक्र रब जो आहे पर रब पे फरमाए वारफ़ाना लक ज़िक्र सोना ज़िक्र घणो तुंहिंजो आहे। ज़ाहिर अल्लाह जे हबीब अर्ज़ कयो हूंदो मुंहिंजा मौला ज़िक्र त तुंहिंजो वॾो आहे घणो आहे तव्हां था चओ त मुंहिंजो ज़िक्र वॾो आहे। ज़ाहिर अल्लाह पाक जवाब ॾिनो हूंदो मुंहिंजा महबूब सारी मखलूक मुंहिंजो ज़िक्र कंदी आहे मां वरी तो मिठे महबूब जो ज़िक्र पोइ जंहिंजो ज़िक्र मां कयां उनजे ज़िक्र खे को ज़िक्र न पए मां तोखे तुंहिंजो ज़िक्र कंदो आहियां मां तुंहिंजो शान वधायो आहे मां तुंहिंजो ज़िक्र बुलंद फरमायो आहे। मुंहिंजो माण्हू पखी जानवर वण टिण ॿियूं शयूं अल्लाह अल्लाह कंदियूं आहिनि पर मां मदीने जा मीर तोखे यादि कंदो तुंहिंजो ज़िक्र कंदो। ख़ल्क़ से औलिया औलिया से रसूल खल्क़ से औलिया औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी सबसे आला हमारा नबी अपने मौला का प्यारा नबी खलकल मौत वल हया लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला रद्द फरमाए मौत के ऐं ज़िंदगी इन जे लाइ पैदा कयो आहे त तव्हांखे आज़मायां त अवां मुंहिंजे वास्ते कहिड़ा नेक अमल खणी था इन जे करे तव्हांखे मौत ऐं हयाती अॻ में ज़िक्र मौत जो खलकल मौत वल हया उलमा किराम जो इशारो आहे त हीअ दुनिया वारी ज़िंदगी त फानी आहे कुझु बि न हिते माण्हू मुसाफ़िर आहे कैद में आहे फखर नाज़ एॾो बुलबुल करण कार नाहे ही वण गुलाबी कैसा वफादार नाहे हितां पर हज़ारे
छॾे तोखे तुंहिंजा अबाना हलिया विया हितां पर हज़ारी उनाला हलिया विया छॾे तोखे तुंहिंजा अबाना हलिया विया असल बाग बागी जो बकादार नाहे ही वर गुलाबी कैसा वफा फखर नाज एडो बुलबुल करण कार नाहे ही वर गुलाबी वफादार नाहे हमेशा बगन में बहारून हूं खिले पई जदी ते सितारूं न हूं चमन बेबकाते कोई एतबार नाहे ही वन गुलाबी कैसा वफादार नाहे तो हीअ ज़िंदगी फ़ानी आहे हिन ज़िंदगी खां पोइ मौत आहे ऐं मौत खां पोइ जेका आलम बरज़खी ज़िंदगी आहे असल ज़िंदगी उहा इहा पोइ वारी इन जे करे अल्लाह फरमाए ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला मां तव्हांखे दुनिया में इन जे करे थो मोकिलियां जो मुंहिंजे लाइ सुठा कम करे खणी अचो आमीन सुठा कम करे खणी अचो तो दोस्तों हयाती ते भरोसो न आहे हाणे त बाक़ाइदा मौत आम थी पियो हर ॿिए ॾींहुं ॿुधूं था अटैक वॾो अटैक थी वियो आहे दिलि जो दौरो अल्लाह से अवां असांखे महफ़ूज़ फरमाए पर वक़्तु आख़िरी आहे क़ुर्बे क़यामत जो दौर आहे कुझु करे वठो नमाज़ जी पाबंदी कयो नेक अमल कयो ऐं सुन्नी अक़ीदे ते रहो इहो अक़ीदो अव्हांखे कमु ईंदो क़यामत जे ॾियारे अमल त हूंदा पर छुटंदासीं ख़ुदा जी रहमत जे करे उहा ख़ुदा जी रहमत कहिड़ी आहे वमा अर्सलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन उहा रहमत मदीने जो साईं आहे अल्लाह जा महबूब सिफारत कंदा तॾहिं वञी छुटकारो थी सोने हबीब खे राज़ी रखो राज़ी कयो सोने महबूब ते घणे खां घणी सलात पढ़ंदा कयो सोने हबीब जो ज़िक्र कयो इहो ई महबूब आहे जेको क़बर हशर में कमी असांजे सिंध जो बुज़ुर्ग सैयद ज़ैनुल आबिदीन शाह दोराई वारो जीलानी रहमतुल्लाह फरमाए तो अज दर्द माता हूँ कयम अला दोस्त दर्जे आस पास हाय दर्द दाहू कयम दोस्त दर्जे आस पास जे जियर जान न मिली अच जाए कबर जे आस पास हाय लाश मुंहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे डरा गया लाश मुंहिंजो कज दफन दोस्त पंहिंजे डरा गया ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी नज़र जे आस पास ही जनाज़ो जानी रहे तुंहिंजी
सुभान। दोस्तों आखिरी वक्त मेहनत कयो कब्र हशर जे लाइ कुछ सामान करे वेठो। दोस्तों ही हिकिड़ो ऐलान आहे, अल्हम्दुलिल्लाह असांजो सुन्नत जमात जो सरगर्म कारकुन मुंहिंजी मुराद मोहतरम जनाब अदा ख़लीफ़ो मोहम्मद उमर अंगारियो असां वटि मौजूद भी आहे। वक़्फ़े वक़्फ़े सां नवां नवां आलम घुराए जलसा कराईंदो आहे, सुन्नत जमात खे मज़ा कराईंदो आहे। हिन महीने में भी इंशाअल्लाह 20 जून आचर जी शाम सूमर जी रात बाद नमाज इशा दरगाह कहिड़ी दरगाह? हाँ, दरगाह हज़रत बहराम पीर रहमतुल्लाह अलैह गोठ सोबान गोठ उन मंझि दरगाह ते प्रोग्राम थींदो इंशाअल्लाह, जंहिंमें कसीर तादाद में आलिम से घुराईंदा। असांजी बि इंशाअल्लाह उम्मीद आहे। ऐं साईं मौलाना ख़तीब अहले सुन्नत मोहम्मद ईसा सुमरो मददुल्लाह आली उनजो बि ख़िताब थींदो। अव्हांखे शिरकत जी दावत आहे, उन में शरीक थी सवाबे दारिन हासिल कयो। ये रसीद आहे मस्जिद शरीफ मदरसो हिते ई आहे हाजी चाकर गोठ में अल्हम्दुलिल्लाह मदरसे जो बुनियाद रखियो वियो आहे, जिते दीन जी तदरीस जो कमु थी रहियो आहे। मुंहिंजे ॾिसण में शायदि पसपांदा इलाइक़ो आहे, इन पासे परे आहे शहर खां। उन्हनि खे ज़रूरत हूंदी सीमेंट जी, बजरी जी, गिलाकनि जी, इन जे लाइ साईं वारनि मूंखे रसीद ॾिनी आहे त इन मदरसे जे कार ख़ैर में हिसो वठी आख़िरत में पंहिंजो सवाब जारिया हासिल कयो। छो त जंहिं मस्जिद में बोरी सीमेंट जी ॾिनी जेसि ताईं मस्जिद पई हलंदी उनखे सवाब पियो मिले। मदरसो बि ईअं आहे, को बि कार ख़ैर करण सां सवाब जारिया जो सवाब, इन में हिसो वठो सवाबेदार हासिल। मूंखे इन मौज़ू ते घणो कुझु ॻाल्हाइणो हो, मौत वारे टाइम घणो थी चुको आहे। अल्लाह मुंहिंजी अव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाह। सलातो सलाम।